नाज़रीन, हैदराबाद में समाजी तंजीम TRDP पारां कोरोना वायरस जा मेडिकल औजार DHO हैदराबाद समेत ॿियनि लाॻापियल अमलदारनि हवाले कया विया। हुन सिलसिले में हिकु तक़रीब कोठाई वई, जंहिंमें DHO लाला जाफ़र हुसैन, TRDP जी ज़िले कोऑर्डिनेटर शहनाज सियाल, इंजीनियर ज़हीर मेमन, IHS जो ज़िले मैनेजर डॉक्टर सुरेश कुमार मौजूद हुआ। PPHI जो तालिब हुसैन बुग्यो, मेडिकल सुप्रीडेंट अनवर मेमन, सीनियर न्यूट्रिशन कोऑर्डिनेटर फैसल खोखर ऐं ॿिया पिणु मौजूद हुआ। हुन मौक़े ते शहनाज सियाल सामान DHO लाला जाफ़र हुसैन हवाले कयो। मीडिया सां ॻाल्हाईंदे TRDP जी ज़िले कोऑर्डिनेटर शहनाज सियाल चयो त नेशनल कैपेसिटी कोविड पेंडेमिक इम्प्रूवमेंट प्रोग्राम तहत सिहत खाते जे इदारनि जी डिमांड ते DHO, IHS ऐं PPHI जी घुर्ज तहत सामान टंडो अल्हायार, हैदराबाद ऐं टंडो मोहम्मद खान इंतज़ामिया हवाले कयो वियो आहे। हुन चयो त सामान में ब्लड प्रेशर मापण जा औजार, नेबुलाइज़र मशीनूं, मास्क, ट्यूबरिंग, दिल जी धड़कन माण्हू करण जा औजार, नॉर्मल डिलीवरी ऐं सीज़र जा औजार, जनरल सर्जरी, साह में मुंझ लाइ सेक्शन मशीनूं, ऑक्सीजन जा ड्रम ऐं ॿियो सामान शामिल आहे। हुन मौक़े ते DHO हैदराबाद लाला जाफ़र हुसैन चयो त तरतीब जो शुक्रगुज़ार आहियां जिन ही सामान ॾिनो आहे। माण्हू कोरोना SOPs जो सख़्ती सां ख़्यालु रखनि। हाणे कोरोना मुस्बत केसनि जी शरह घटिजे पई। स्मार्ट लॉकडाउन सां काफ़ी फ़ाइदो थियो आहे। SOPs ते अमल लाइ मिंथ मेड़ खां सख़्ती ताईं हर क़दम खणिबो। अगर ही थर्डी पारा अगर थोड़ो थोड़ो करे का शइ ॾियनि था त उहा फैसिलिटी मज़बूत थींदी। जीअं अल्ट्रासाउंड मशीन ॾियनि पिया त जिन जॻहनि ते न हूंदी उते रखंदासीं। ऐं थोरा तो SSP साहब जे बि ऐं ख़ासि तौर ते कमिश्नर साहब ऐं ख़ासि तौर ते मुंहिंजे हेल्थ डिपार्टमेंट जो जेको असांखे हर तरीक़े सां ढरो छॾे थो, हर शइ ॾिए थो, ऐं थोरा तो सिंध गवर्नमेंट जे हेल्थ डिपार्टमेंट जे इन खां पहिरीं बि हर लेवल ते जेका आहे थर्ड ड्रिप असांजी जेका आहे सो हुननि मदद कई आहे ऐं असीं ॾाढा सेटिस्फाई आहियूं हिननि जे जेके टोटल हिन वर्कअप कनि था ऐं हिननि जो जेको डिस्ट्रीब्यूशन जो आहे ऐं बिल्कुलु ईमानदारी सां ऐं हिननि माना हर जाइ ते असांजी हेल्प बि कई आहे ऐं असांखे इहा ख़ुशी थिए थी त इहे शयूं इहे असांखे प्रोवाइड कनि था ऐं इन सां असांजा काफ़ी मसइला जेके आहिनि उहे हल थियनि था। ओवरऑल जेको असांजो मतिलबु कम्यूनिटी आहे उन लाइ बहितर साबित थींदी ऐं हिन जी प्रॉपर यूटिलाइज़ेशन जेकॾहिं थी ऐं इंशाल्लाह थींदी त हिन में घणो फ़ाइदो थींदो आहे। ऐं अॼु जो जेको असांजो इवेंट आहे इन में असां नॉन कोविड जेके आइटम्स आहिनि उहे ॾिना आहिनि। उन में जेके ऑक्सीजन मशीन्स आहिनि ऐं अल्ट्रासाउंड मशीन्स आहिनि, BP वॉल आहिनि, ऑक्सीमीटर्स आहिनि ऐं पल्स मशीन्स, माना जेको बि एज़ पर नीड हॉस्पिटल्स जी उन्हनि असांखे नीड ॾिनी। उन तहत असां तव्हां ॾिसी सघो था सॼो सामान असांखे उन्हनि खे असां दस्तियाबु कयो आहे।